गुड इवनिंग, नमस्ते, जय झूलेलाल। मां पूजा चेतनाणी हिन शो जी होस्ट अव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थी कयां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन शो जा डायरेक्टर ऐं कॉन्सेप्टर आहिनि मिस्टर कमल तनवाणी जी फ्रॉम सूरत। हिन शो खे साथ ऐं सहकार ॾेई रहिया आहिनि, यानी त कोऑर्डिनेटर आहिनि असांजा चंद्र जसवाणी दादा, ऐं असांजे शो जी बैकबोन आहिनि, यस, असांजा गाइडलाइनर आहिनि डॉक्टर राम जवाराणी दादा। मां चाहींदसि तव्हां असांजे शो खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं टाइम लाइन ते वञी वॉच पार्टी शो स्टार्ट कयो। त अॼु असां तव्हां लाइ हिकु स्पेशल एपिसोड खणी आया आहियूं। जी हा, अॼु असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं हिकु प्रीमियर शो जेको सहयोग फाउंडेशन जे बैनर जे हेठां ठहियल आहे ऐं जेको डॉक्टर राम जवाराणी दादा कुझु वक़्तु अॻु ठाहियो हो। हिन शो जो नालो आहे सांप ऐं सीढ़ी। जी हा, स्नेक्स एंड लैडर। सांप ऐं सीढ़ी जेकी आहे उहा हिकु रांदि न आहे, पर असांजे जीवन खे दर्शाए थो, ॾेखारे थो त असांजे जीवन में कीअं उतार ऐं चढ़ाव अचनि था। जीअं असांजे जीवन में ख़ुशियूं ईंदियूं आहिनि त असां हिकु हिकु ॾाको करे मथे चढ़ंदा वेंदा आहियूं, पर जीअं ई दुख ईंदो आहे त असां पट ते किरी पवंदा आहियूं। पर ही शो तव्हांखे ॾेखारींदो त तव्हांखे कीअं संघर्ष करे करे पंहिंजो मथे चढ़ी चढ़ी कीअं पंहिंजो मुक़ाम हासिल करणो आहे ऐं कीअं कामयाबीअ जी हिकु सीढ़ी मथे अञा मथे चढ़ी ऐं पंहिंजो जीवन बिताइणो आहे। ही जेको सांप ऐं सीढ़ी शो आहे उहा हिकु रांदि न आहे, पर असांजे जीवन जे पहलुअनि खे ॾेखारियो वियो आहे। कीअं असांजे जीवन में ख़ुशियूं अचनि थियूं ऐं असां हिकु हिकु ॾाको चढ़ी मथे कामयाबी पायूं था। पर जॾहिं दुख अचे थो, जीअं नांग असांखे ॾंगींदो आहे, उहो दुख असांखे पट ते किराए थो छॾे, पर असांखे कॾहिं बि दुख मां हार न मञणी आहे, हेठि न किरणो आहे, पर धीरे धीरे कामयाबी हासिल करणी आहे। संघर्ष करे हिकु कामयाबी ज़रूरु हासिल करे था सघूं। त अचो असांजो इहो प्रीमियर शो असां ॾिसूं, सांप ऐं सीढ़ी तव्हांजे साम्हूं। मुंहिंजा प्यारा भावर भेण, अॼु मां तव्हांजे साम्हूं हिकु अनोखो प्रोग्राम शुरू करण थो वञा, जंहिंखे पंहिंजी सिंधीअ में चवंदा आहिनि नागण ऐं ॾाकण। इहा आयो आहे नागण आहे ऐं इहो आहे उहो ॾाकण आहे, उहो त तव्हांखे ख़बर हूंदी। जंहिंखे कॉमन लैंग्वेज में मतिलबु हीअं चवंदा आहिनि कि सांप सीढ़ी। असांजे बुजुर्गनि इहो प्रोग्राम जॾहिं शुरू कयो त कुझु सोचे सम्झे करे कयो हूंदो, छो कि हेठि लहण ऐं चढ़णु, कॾहिं माण्हू अॻियां वधी वेंदो आहे, कॾहिं हिकदमि हेठि अची वेंदो आहे। सभ सां पहिरीं मां तव्हांखे चई छॾियां कि मां सिंधी में थो ॻाल्हायां तव्हां खां घणे अरसे खां बाद। त मुंहिंजी सिंधी जो हिते हुते थी वञे त तव्हां मूंखे माफ़ु कजो ऐं मूंखे साथ ॾिजो। ओके, फाइन। त हिन बुजुर्गनि जो इहो सांप सीढ़ी जो प्रोग्राम जो शुरू कयो आहे, उहो इन लाइ शुरू कयो आहे कि ज़िंदगी में माण्हू कॾहिं मथे थो चढ़े, कॾहिं हेठि थो अचे, ऐं जॾहिं मथे थो चढ़े तॾहिं उहो आसमान जी बुलंदी ताईं पहुची थो वञे, ऐं कॾहिं हेठि थो चढ़े त उहो फुटपाथ ते थो अची वञे। त इहा गेम, इहो जो नयो खेल, जो नयो प्रोग्राम हाणे सिंधी में पहिरीं दफ़ा शुरू थो थिए, मूंखे घुरायो वियो आहे ऐं मूंखे हिन जी ख़ुशी आहे कि तव्हां सभु हिते वेठा आहियो
जैसा मां सिंधी में ॻाल्हाए सघंदुसि। उल्हासनगर में हिकु दफ़ो वियो हुउसि मां, त चयो वियो कि अजीत वाछाणी आयो आहे, सिंधी आहे, पर कंहिं मञियो कान कि इहो सिंधी आहे, छोकी मां हिंदी में पियो ॻाल्हायां। तॾहिं खां मां सिंधी सिखणु शुरू कई। हाणे अॼु घटि में घटि हेतिरी त ॻाल्हाए था सघूं, बराबरि आहे। त हाणे इहे सांप सीढ़ी जे प्रोग्राम जॾहिं शुरू कंदासूं, हिन जा नियम ऐं उहो तव्हांखे धीरे धीरे सभु ख़बर पइजी वेंदा। इहो सिंपल हिकिड़ो प्रोग्राम आहे, जो प्रोग्राम मतिलबु तव्हां बचपन में बि रांदि कंदा हुआ, मां बि रांदि कंदो हुउसि, असांजी अचण वारी पीढ़ी बि रांदि कंदी। असां में हिते 4 महिमान ईंदा, उन 4 महिमान खे मां हाणे घुरायां थो। हुन मां पहिरीं महिमान आहिनि सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन राम जवाहरानी। हिननि जो इंट्रोडक्शन मां पोइ ॾींदुसि, पहिरीं पंहिंजी सीट ते विराजमान थियनि। हिननि असांजी सिंधीअ जो हिकु सुठो शब्द चयो, झूलेलाल। चओ सही, सभु चओ झूलेलाल। असांजा ॿिए महिमान आहिनि सोनू चौधरी। सोनू चौधरी जी कथक जी सुठी डांसर आहिनि। असांजा टियां महिमान आहिनि दिनेश पंजवानी। मूंखे ख़बर आहे तव्हां छा लाइ हेतिरियूं तारियूं था वॼायो। तव्हांजे कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि अनिल आहे। असांजा चौथा महिमान असांजी यंग पीढ़ीअ सां आहिनि, ऐं हिन प्रोग्राम में अनिल उनखे वठियो वियो आहे कि वॾनि सां गॾु हिकु यंग माण्हू जो जॾहिं हुनखे मथे चढ़णो आहे, ये त चढ़ी चुकिया आहिनि, असांखे त मथे चढ़णो आहे, त अनिल आहे हिन प्रोग्राम में डॉली कालानी। हाणे असांजे दर्शकों सां मां असांजा जे ख़ासि महिमान आया आहिनि हुनजो इंट्रोडक्शन उन्ही खां वठंदुसि। राम जवाहरानी जी, तव्हां सहयोग फाउंडेशन सां आहियो जी, हुनजा चेयरमैन आहियो, तव्हां कुझु ॿ शब्द पंहिंजे लाइ चवंदा? बसि मुंहिंजो नालो राम जवाहरानी आहे। मां पंहिंजे कुझु दोस्तनि सां मिली करे सिंधी ॿोली साहित्य ऐं हुनजे कल्चर खे ज़िंदा रखण लाइ सहयोग फाउंडेशन जी नींव विधी आहे ऐं पंहिंजे वितार कोशिशि करे रहिया आहियूं। वाह वाह वाह। मिस सोनू चौधरी, तव्हां पंहिंजे बारे में कुझु चवंदा? हाँ, मां सोनू चौधरी आहियां। जीअं त मिस्टर राम जवाहरानी पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ घणो कुझु करे रहिया आहिनि। मां चवंदसि त मां पंहिंजे नृत्य ऐं संगीत खे ज़िंदा करण लाइ ॿारनि खे शिक्षा ॾींदी आहियां। वाह वाह। हर एक सेक्टर में। सोनू चौधरी जी संगीत जी मतिलबु शिक्षा ॾींदी आहे ॿारनि खे, ॿुधी करे घणो सुठो लॻो। हाणे मां दिनेश पंजवानी खे चवां थो, रिक्वेस्ट थो कयां कि पंहिंजे बारे में कुझु चए। सभिनी खां पहिरीं त मां चवंदुमि कि जॾहिं असीं आया हिते त तव्हीं चयो कि हिकिड़ी असां वटि जवान स्टूडेंट आहे, त मां चवंदुमि मां बि अञा ताईं जवान आहियां।
बुढ़ो माण्हू जवान जे पासे में भी जवान थी वेठा। तो राम जवान जवान थियण जी कोशिश तो करे मूंसां साण वेठे करे। ऐं टीचिंग प्रोफेशन जो सबसे वधीक खूबसूरती इहा आहे कि जेसि ताईं तव्हीं टीचिंग प्रोफेशन में आहियो तेसि ताईं तव्हीं जवान रहंदा आहियो, छाकाणि असीं जवान स्टूडेंट सां साण कम्युनिकेशन कंदा आहियूं तो असीं जवान रहंदा आहियूं। मुंहिंजो नालो दिनेश पंजवानी आहे। मां हाणे CHM कॉलेज चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेज उल्हासनगर जो प्रिंसिपल आहियां ऐं ही कॉलेज असांजे यूनिवर्सिटी ऑफ मुंबई में सभिनी खां वॾो कॉलेज आहे। 8000 स्टूडेंट आहिनि, 200 टीचर आहिनि ऐं 200 नॉन टीचिंग स्टाफ आहिनि। मिस्टर पंजवानी जवान आहिनि ऐं मिस्टर राम जी कोशिश था करनि। इहो ॿ डिफरेंस हुननि चई छॾियो। ऐं हुननि जो इहो चवणु कि स्टूडेंट सां गॾु टीचिंग प्रोफेशन में हुअण सां माण्हू हमेशह जवान रहंदो आहे। मां पाण खे हाणे ॿुढो थो फील कयां, छोकी मां टीचिंग में आहियां, चीटिंग में आहियां। हाणे तव्हां पंहिंजे बारे में कुझु चवंदा? शी इज़ अ स्टूडेंट। मां हिन खां सवाल थो कयां, डॉली तूं मूंखे ॿुधा, जीवन में अॻियां केसि ताईं वधण थी चाहीं, छा थी थियण चाहीं, श्रीदेवी या मदर टेरेसा? वाह वाह। हाणे मां कुझु तव्हांखे हिन खेल जी शुरूआत खां पहिरीं इंट्रोडक्शन करायां टिकलियुनि जी। तव्हांजी हिकु टिकली आहे, एक टिकलियूं या मां तव्हांखे पहिरीं जंबुरा वेरी गुड जंबुरा। झूलेलाल। जय सिंधी। हाणे प्रोग्राम हीअं आहे कि पहिरीं तव्हांखे इहो पासो विझणो पवंदो, हुन खां पोइ मां हिकु सवाल कंदुसि तव्हांखे, जो उहो सही थियो त तव्हांजी टिकली, जंहिंजी लाल तव्हांजी टिकली आहे, जंहिं ग्रीन हिन जी टिकली आहे, येलो तव्हांजी टिकली आहे ऐं डॉली ब्लू तव्हांजी टिकली आहे, त उहो अगरि तव्हांजो सवाल सही रहियो त उहो मथे चढ़ंदा ऐं ग़लति रहियो त उहो हेठि हलंदा। त असां पंहिंजी शुरूआत करूं गेम जी? बिल्कुलु। हाँ जी, पंहिंजी पंहिंजी जॻह ते हलो। पहिरीं तव्हां इहो विझो, हुन खां पोइ सवाल। अच्छा पोइ पंज जी। पंज। सवाल वरी। हिंदी गायक मोहम्मद रफ़ी कंहिंजी हिदायतकारी में हिकु लॉन्ग प्ले रिकॉर्ड ॾिनो हो? हिन जा ऑप्शंस आहिनि प्रोफेसर राम पंजवानी, सी अर्जुन, महेश चंद्र, सी लक्ष्मीचंद। प्रोफेसर राम पंजवानी। मां चइनि थो क्या पंहिंजो केरु? प्रोफेसर रामचंद पंजवानी। हाँ। तव्हां चओ हिन जो सवाल सही आहे या ग़लति आहे? असांजी सिंधी जे यादि ट्रेजेडी आहे कि असांखे खुदि खे ख़बर कान हूंदी आहे कि केरु सिंधी छा आहे। ॾुखियो सुवाल आहे। हिंदी गायक मोहम्मद रफ़ी जी हिदायतकारी में हिकु लॉन्ग प्ले रिकॉर्ड कढियो हो, वो हो प्रोफेसर राम पंजवानी। हल्को बा मशहूर फिल्म लाडलीअ जे गाने बल मां रहां गमन में मगर खुश गुज़ार तूं जे गाईंदड़ कलाकार जो नालो ॿुधायो? सतराम रोहड़ा, जेठालाल, रमेश राजपाल, राम नावाणी। सतराम रोहिड़ा। आर यू श्योर? लॉक कर दो। आई थिंक सो। तव्हां सतराम रोहड़ा, जेठालाल, रमेश राजपाल, राम नावाणी। शायद जेठालाल। लॉक करे सघां हिनखे? ठीक है, ओके। कंहिंखे सही आहे या ग़लति?
ख़बर कान्हे पंहिंजे सिंधी जी यादि त ट्रेजेडी आहे जेठालाल इज द करेक्ट आंसर तव्हांजो कहिड़ो आहे पंज गॾु बीहो गॾु बीहो ॿई गॾु अची ॿियो दिनेश पंजवानी साहब हाणे तव्हांजो वारो पहिरीं तव्हां इहो पहली ट्रेजेडी क्या सेम फायर वॾी जॻह खपंदी हिते हिननि महापुरुषनि मां कहिड़े महापुरुष जो अनमोल वचन आहे सतनाम साखी 4 ऑप्शंस आहिनि साईं वसण घोट साईं जीवण घोट साईं टेऊंराम साधु वासवाणी 4 ऑप्शंस आहिनि अनमोल वचन आहे सतनाम साखी साईं वचन घोट साईं जीवण घोट साईं टेऊंराम ऐं साधु वासवाणी सही ॿुधायां ग़लत ॿुधायां ये सुठो सवाल आहे सही ॿुधायो सही ॿुधायां तव्हां प्रिंसिपल आहियो न ये तो थी principal सभिनी खां राइट न थींदो आहे हेल्प वठां छा ऑप्शंस ना आहिनि छा हेल्प जा ऑप्शंस छा आहे तव्हां पहिरीं चओ पोइ चवंदा सही आहे ग़लति चलो साईं टेऊंराम कंहिं तव्हांखे इशारो ॾिनो छा हाणे टीचर सां न पुछो हाणे डॉली तव्हांजो वारो आहे स्टूडेंट थी करे मां पुछां थो तोखे पर सवाल झूलेलाल फिल्म जो मशहूर गानो हाणे झूलेलाल फिल्म ॾिठी कान ॾिठी झूलेलाल फिल्म जो मशहूर गानो वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग कहिड़े गैर सिंधी गायक जे आवाज में आहे वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग किशोर कुमार मुकेश महेंद्र कपूर मोहम्मद रफी वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग डरने का नहीं बोलने का चाओ चाओ कुछ भी कुछ हाँ? ऑप्शन किशोर कुमार मुकेश महेंद्र कपूर मोहम्मद रफी ओके टाइम अप सॉरी तव्हांजो मतिलबु सवाल ई मतिलबु तव्हां जवाबु कान ॾिनो आहे हिन लाइ तव्हांजी टिकली अञा ॿाहिरि कान निकिती आहे हाणे ॿियो राउंड शुरू था कयूं पहिलो सवाल तव्हां खां कमला केसवाणीअ जी गातल मशहूर गीत दिल दिजे दिल वारनि खे जो गीतकार केरु आहे दिल दिजे दिल वारनि खे परसराम जिया मास्टर चंदर रतन गोवर्धन भारती परसराम जिया मास्टर चंदर रतन गोवर्धन भारती वरी पंज आयो हिते बीठो हूंदो या सभु पंज ते ई आहिनि पंज ते ई बीठा आहिनि ॿीहर हिकिड़ो दफ़ो ऑप्शन कयो पंज पंज छो थियनि हाँ जी वरी अची वियो हुन सां छुटको ई कान्हे तव्हां उहो छॾे छॾियो हाणे हिन जवाब ॾियो परसराम जिया मास्टर चंदर रतन गोवर्धन भारती असांजो गोवर्धन भारती श्योर शायदि पक शायदि यानी पक कान्हे तव्हांखे शायदि ऐं ॿियो को शायदि ऑप्शन गोवर्धन तव्हांखे गोवर्धन भारती तव्हां ऑडियंस मां केरु ॿुधाए सघे थो जवाब आहे रतन सॉरी तव्हां इहो सिको पहिरीं मूंखे लॻे थो तव्हांखे जवाब पक आहे तव्हांजो पक आहे पासे में ॿुधाईंदा हीअं रखे छॾियां
तव्हांखे विझणो पवंदो। ओके ओके पोइ ते वञो। लेटियो पुठियां वञा वेरी गुड। टू हाणे ॿियो सवाल तव्हां खां। सिंधी रिकॉर्ड, तव्हां त संगीत में काफ़ी मतिलबु आयो, त सिंधी रिकॉर्ड सिज उभिरन उभिरन तूं भली राति हुजे, सिज उभिरन तूं भली राति हुजे, भले राति हुजे, कंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे? चंद्रो आत्मा, सी एच आत्मा, बुलोसी रानी, महेश चंद्र। महेश चंद्र करेक्ट, महेश चंद्र। लास्ट मोमेंट, कांग्रेचुलेशन। वरी तव्हां अची फसाया पंज। ज़िंदगी में बुजुर्ग औरत यानी गाढ़े या गुलाबी चमकीले पत्थर खे सोन या चांदी में मढ़ाए करे निक में ज़ेवर पाईंदी हुयूं, हुन ज़ेवर जो नालो छा आहे? नथ, नाकेली, वाली, फुली। नथ, नाकेली, वाली, फुली। नथ। सही जवाब। तोखे आहे नाटक ॾिसंदी आहीं? थोड़ा थोड़ा। असलू के सिंधी नाटक आयो नओ ज़मानो, उन जो लेखक केरु आहे? राम अमरलाल पंजवाणी, आनंद पंजवाणी, लाल पंजवाणी, राम प्रताप राय पंजवाणी। सब पंजवानी। केरु हिंट कान ॾींदो केरु? आनंद पंजवानी। आर यू श्योर? Not sure, but नॉट श्योर। तव्हां केरु जवाब ॾींदो? प्रताप राय पंजवानी इज द करेक्ट आंसर। सॉरी। सवालनि जो सिलसिलो शुरू थो थिए। तव्हां यादि करे पहिरीं पंहिंजी डाइस विझिजो। वरी तव्हांजो सवाल आहे जी मूंखां ॾाढा ॾुखिया था पुछो यार। मशहूर लोक कथा अरे बाप। वणु ऐं कुआड़ो, वण ऐं कुहाड़ो। वण ऐं कुहाड़ो जो कलमकार कंहिं गायक केरु आहे? दादा हुंदराज दुखायल। कृष्ण राही, ईश्वर आंचल, हुंदराज दुखायल। हुंदराज दुखायल। तव्हां त पहिरीं मतलब जवाब ॾेई सघो। सवाल पुछण खां पहिरीं मतलब ऑप्शन बि कान ॿुधिया। वेरी नाइस, वेरी नाइस। पांच आहे तव्हांजो रेड। पंज अॻियां वधि। 5 आ गया जाओ भाई। टे। मुंहिंजो ध्यानु सवालनि में अनिल आहे कि सिंधी पढ़ण में मूंखे जो तकलीफ़ थींदी आहे घणी दफ़ा, अनिल मां वधीक ध्यानु कॉन्सेंट्रेशन हिते रखां थो। उन सिंधी फिल्मनि जो नालो ॿुधायो जंहिंमें नाटकनि में 3 मशहूर हिदायतकारनि यानी SP मेघाणी, रमेश जंजाणी ऐं मदन जुमानी पहिरियों दफ़ो गॾिजी कमु कयो हो। ऑप्शन शल धीअर न ॼमन, रात ठीक तूफ़ान जी, रात हिकु तूफ़ान जी, हल त भॼी हलूं, हाँ होन मालो, होज मालो। हल त भॼी हलूं। कैसा हाँ तव्हां इहो पहिरीं विझी छॾियो। ॾिसो 1 अल्लाह वन। अच्छा 1 में हाणे तव्हांजो सवाल आहे, तव्हांखे सवाल आहे। सबनी क्या है? दादा साहब फाल्के अवार्ड सभ खां पहिरीं कंहिंखे मिलियो? सुलोचना, पृथ्वीराज कपूर, देविका रानी, सौरभ मोदी। देविका रानी। देविका रानी श्योर? सही जवाब। हाणे तव्हांजे स्टूडेंट जो ई वारो आहे। हाँ तव्हां 4 वेरी गुड। 4। तव्हांखे सवाल आहे चेटी चंड
यानी सिंधियत जे ॾींहुं ते कहिड़े अवतार जो धूमधाम सां मेलो लॻंदो आहे? झूलेलाल, गुरु नानक, साईं बाबा, पारूशा। झूलेलाल। वाह। सही जवाब, झूलेलाल। अच टिकी अच। हाणे तव्हां वटि डाइस वठो। ॿ सीटी लाइ तव्हांजो सवाल आहे, हिननि लोक कहाणियुनि मां कहिड़ी लोक कहाणी सिंधी जी न आहे? ध्यान में रखिजो। लीला चनेसर, नीरूप्याम तमाची, नूरीप्याम तमाची नॉवेल आहे। हीर रांझा ऐं उमर मारी, कहिड़ी न आहे? हीरा रांझा। करेक्ट, बिल्कुल सही जवाब। हाणे सीरी लाइ घणा खपनि? हिकु खपे। हिकु। ईअं न कजो। तव्हांखे ओके। रन करणो ई पवंदो। अरे पंज वरी वरी 5। ओके। ठीक। मशहूर गीत कीअं रिझायां तोखे कीअं परचायां दस को ॼाऊं। मां करेक्ट न हुजे तव्हां मूंखे सुधारजो। ही सुधारींदो। पहिरियों दफ़ो कंहिंजे मिठड़े आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे। तव्हांखे गानो ख़बर पइजी वियो? जी। 4 ऑप्शन आहिनि। भगवान चावला, भगत कंवरराम, घनशो भगत, घनशो भगत, भगत खानूराम। न, भगत कंवरराम। आई थिंक भगत कंवरराम। Good thing, correct answer. भगत कंवरराम। 5 तव्हां डाइस पहिरीं इहो करे छॾियो। 4 करेक्ट। तव्हांखे सवाल आहे, 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदा आहिनि? 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदा आहिनि? 4 दफ़ा, 12 दफ़ा, 6 दफ़ा, 5 दफ़ा। 5 30 तारीख़ ना? 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदी आहे? 5 दफ़ा। 4 दफ़ा, 12 दफ़ा, 6 दफ़ा या 5 दफ़ा? 12 दफ़ा। टाइम पूरो। बस सवाल आहे तव्हांजो, मशहूर गीत ऐं अञा मां नंढी आहियां, नंढड़ी अञा मां नंढड़ी आहियां, सभ खां पहिरीं कंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे? अञा मां नंढड़ी आहियां। ॿुधायो कान? गोपचंदर, अनिल चंदर, मास्टर चंदर, महेश चंदर। के सवाल जो जवाब ॾेई सघंदो? यस। हाँ, तव्हां ॿुधायो। करेक्ट आंसर, मास्टर चंदर। तव्हां डाइस पहिरीं करे सॼो। 4। हाँ, सिंध जे कहिड़े पुराणे शाइर जो रसालो हर हंध मशहूर आहे? सिंध जे कहिड़े पुराणे शाइर जो रसालो हर हंध मशहूर आहे? सचल सरमस्त, शाह अब्दुल लतीफ, सामी, शेख आयाज। शाह अब्दुल लतीफ। सही जवाब। साईं मञी वियासीं तव्हांखे। बिल्कुलु सही जवाब। तव्हां सवाल आहे, हिननि फिल्मी कलाकारनि मां सभ खां पहिरीं कंहिंखे पद्मश्री जो खिताब मिलियो? ऑप्शंस आहिनि। राज कपूर, नरगिस, सत्यजीत रे, कल्पना कार्तिक। पहिरीं कंहिंखे पद्मश्री जो खिताब मिलियो? राज कपूर, नरगिस, सत्यजीत रे, कल्पना कार्तिक। राज कपूर। कंहिंखे ख़बर आहे? मां ॿुधायां? साईं असां ॿुधायूं। सर तमामु तव्हीं ॿुधायो। सत्यजीत रे। तव्हां? टाइम ओवर। नरगिस करेक्ट आंसर है। नरगिस।
चार 4 4 सवाल आहे सखर में सिंधु नदीअ जे वेह ते साध बेले जी स्थापन कई कहीं कई कंहिं कई? कंहिं कई साध बेले जी साध बेले जी। साध बेले जी स्थापन कंहिं कई स्वामी गंगाराम संत नेभन दास स्वामी मनोहर दास वनखंडी महाराज स्वामी गंगाराम संत नेभन दास स्वामी मनोहर दास वनखंडी महाराज नेभन दास। तीसरा नंबर के वनखंडी महाराज वनखंडी महाराज। हरीश्वर बच्चों ने इशारा दे दिया नहीं दिया। नहीं दिया अभी तक टाइम आप बोल दिया हाँ, मैंने टाइम बोल- आप हाँ, लेकिन आपका सवाल सही है चा- हलो बीजे 6 हाणे हिन जो जवाब तोखे ॾियणो पवंदो भगत कंवरराम जो गुरु केरु आहे हाँ हिन जे 4 ऑप्शन्स आहिनि साईं साधराम स्वामी मनोहर दास साईं सतराम दास साईं लीला शाह भगत कंवरराम जो गुरु केरु आहे साईं साधराम स्वामी मनोहर दास साईं सतराम दास साईं लीला शाह साईं सतराम दास। साईं सतराम दास सतराम दास। करेक्ट जवाब टाइम ते टाइम ते बिल्कुल टाइम ते तव्हां ॾियो वाह चार तव्हांजो सवाल आहे जी सिंधियुनि में हिकु नृत्य मशहूरु आहे जंहिं दुहिल जी थाप ते नृत्य कढण हथनि में धोखा खणी नृत्य कंदा आहिनि ऐं ताल में हिकु ॿ सां धोखा टकराईंदा आहिनि ऐं उन नृत्य जो नालो छा आहे तव्हांखे ख़बर पई उन नृत्य जो नालो मतिलबु ऑप्शंस ऑप्शन्स आहिनि झुमीर टपड़ो हिशी मोरी छेज सवाल वरी पढ़ंदा सिंधियुनि में हिकु नृत्य मशहूरु आहे जंहिंजी दुहिल जी थाप ते नृत्य करण हथनि में धोखा खणी नृत्य कंदा आहिनि ऐं ताल में हिकु ॿिए सां धोखा टकराईंदा आहिनि ओके उन नृत्य जो नालो ऑप्शंस कहिड़ा आहिनि झुमीर टपड़ो हिशी मोरी छेज छेज करेक्ट जवाब 4 4 आगे बढ़िए हाणे तव्हां डाइस विधो पहिरीं उते ॾिठी अथव छा ॾाकण किथे आहे हाँ 5 वरी 5 जेक दुही 5 मीटर कपड़ो जेक दुही जेकॾहिं जेकॾहिं 5 मीटर कपड़ो कटण लाइ 1 कलाक थो लॻे त 25 मीटर कपड़ो कटण लाइ घणा कलाक लॻंदा 1 मीटर लाइ 1 कलाक 4 कलाक 25 कलाक 5 कलाक 2 कलाक 5 कलाक जेकॾहिं 5 मीटर कपड़ो कटण लाइ हाँ 1 कलाक थो थिए हाँ। त 25 मीटर कटण लाइ घणा कलाक 4 5 कलाक 4 कलाक यस करेक्ट आंसर आई श्योर 4 कलाक पहिरीं तव्हां 25 ताईं पहुची विया मां चालू कयां हाँ तव्हां शुरू कयो अरे वाह 6 आया अथव छह। साईं वही नांगण ते पेर नागिन नागिन त नहीं है हिन चइनि ॿोलियुनि मां तो मां क्वेश्चन जो आंसर ही न ॾिना तव्हांजो अञा ईंदो छा तव्हां अॻियां वधंदा हिन चइनि ॿोलियुनि मां कहिड़ी ॿोली साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे अरबी सिंधी उर्दू देवनागरी फारसी साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे अरबी सिंधी अरबी सिंधी उर्दू देवनागरी फारसी अञा थोड़ी देवनागरी यस राइट श्योर प्रिंसिपल को तालियां से बढ़ाओ तमाम वाह टू टू सब खां पहिरीं लता मंगेशकर कहिड़ी सिंधी फिल्म में गानो गायो हो सब खां पहिरीं लता मंगेशकर हल त भॼी हलूं लाडली अम्मी या मम्मी नकली शान हल त वधी हलूं
हरीशा तब पिक्चर ॾिठी आहे त पोइ तोखे कीअं ख़बर पई? हाँ गानो ॿुधो आहे। गानो ॿुधो आहे? वणे तो गानो? कंहिंसां गॾु भॼी वेंदी आहे? कीअं कीअं वेंदी मां आहे न हिते पेरेंट्स सही जवाब आहे, सही जवाब। हल त भॼी हलूं। तव्हां डाइस वठो। ब तव्हांजो सवाल आहे। जी भारत जी हॉकी टीम ओलंपिक रांदियुनि में घणा सोना बिल्ला गोल्ड मेडल्स खटी चुकी आहे? 5, 9, 8, 6। भारत जी हॉकी टीम ओलंपिक में घणा सोना बिल्ला मतलब कि गोल्ड मेडल्स खटी चुकी आहे? फोन ऑफ फ्रेंड कुछ क्या फोन मदद जी ज़रूरत आहे। केरु चवंदो कान। भारत जी हॉकी टीम ओलंपिक रांदियुनि में घणा सोना गोल्ड मेडल खटी चुकी आहे? टाइम पूरो थी वियो। टाइम ओवर। हिन जो जवाब हो एक्चुअली 9 8। भारत जी हॉकी टीम 8 में। तमाम डाइस विझो। 4। वेट 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 कुरुक्षेत्र जी लड़ाईअ जो अखियुनि ॾिठो अहवाल धृतराष्ट्र खे कंहिं ॿुधायो? करण, अश्वत्थामा, भीष्म पितामह या संजय? संजय। करेक्ट आंसर। सवाल लेडीज का सवाल है, सवाल तो अच्छा ये तो 6। मां ॾिसां न हाँ पंजवानी साहब इहो सवाल हाणे तव्हांखे। सिंध जे हिकु मशहूर नदीअ जो नालो छा आहे? ऑप्शंस आहिनि गंगा, जमुना, कावेरी, सिंधु। सिंधु। सवाल में ही जवाब आयो। हाणे लॻे तो प्रिंसिपल सां ॾिजे थो। हाणे वठो तूं डाइस विझ ऐं आख़िरी सवाल तोखां तो पुछां। 6 पे सीढ़ी है। 1 अच्छा नहीं नीचे हाँ, तो एक- 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 कहाँ पर किथे था वञो तव्हां ॾिसी वठिजो। संगीत जी धुन में मगन थी कहिड़े राजाए पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾिनी हुई? महाराणा प्रताप, राय ॾियाच, द्राहिर सेन, राणा सिंह? राजराज। राइट राय ॾियाच। करेक्ट आंसर। हाणे हाँ जमुरा बियो। ऐं मां पहिरियों सवाल हिननि खे थो कयां। हुननि खां पहिरीं विझो 6। ॾिसी वठिजो किथे आयो तव्हां। फिल्म अम्मी या मम्मी जे संगीतकार जो नालो ॿुधायो? सी अर्जुन, सी लक्ष्मीचंद, कान मोती हार, घनश्याम बासवानी? कान मोती हार। सही जवाब। तव्हां फिल्म कान ॾिठी आहे त तव्हांखे राइटर जो नालो यादि घणी। हाणे तव्हां डाइस विझो। 5। तव्हां फासी पे आया 5 ते। हिननि मां कहिड़े कलाकारनि खे वधि में वधि फिल्म फेयर अवार्ड्स मिलिया आहिनि? 1 मीना कुमारी, नूतन, वहीदा रहमान, शर्मिला टैगोर? हिन मां कहिड़ी कलाकारनि खे वधि में वधि फिल्म फेयर अवार्ड्स मिलिया आहिनि? नूतन। Are you sure? सही जवाब। घणा पिक्चर तो ॾिसे न्यूटन खे पहिरियों फिल्म फेयर अवार्ड न्यूटन खे मिलियो। हाणे 5 तव्हां डाइस विझो। 5 हाणे चवंदा कि मां तव्हांखे फेवर थो कयां। बिल्कुल बिल्कुलु इहा ॻाल्हि कान्हे। सिंधी कलाकार रेणुका इसरानी हिंदी सीरियल महाभारत में कहिड़ो रोल पे करे?
ऑप्शन ॿुधायो। द्रौपदी, गांधारी, कुंती, गंगा। गांधारी। बिल्कुल सही जवाब। घणी मशहूर आहे। 2 हाँ तू दाई हाणे त लॻे थो तव्हां फेवर वेठा कयो। 2 करेक्ट। सोनी मंदिर यानी गोल्डन टेम्पल, सोनी मंदिर, सोनो मंदिर, असांखे सोनो मंदिर चवंदा आहिनि न। सोनो मंदिर यानी गोल्डन टेम्पल पंजाब जे कहिड़े शहर में आहे? अमृतसर, लुधियाना, जलंधर, अमृतसर। होशियारपुर। अमृतसर। सवलो जवाब। सवलो जवाब है, सही जवाब। हाणे लॻे क्या थो वधी वई वधी वई। 2 वधी वई। वधिया? ख़बर हुई हुनखे। हाणे तव्हां डाई सीधो त पंहिंजो ॿियो राउंड था असां शुरू कयूं। 5 पंज गुरुअ जा गंज। हा त तव्हांजो सवाल आहे, आप कॾहिं त सवलो सवाल पुछो सही। तव्हां सां त न पुछणु घुरिजे न, तव्हांखे सभु अचे थो। फिल्म सिंधुअ जे किनारे जी जो निर्माता केरु आहे? हरी मोटवाणी, गोविंद माली, दीपक आशा, रेलूमल मुल्तानी। सदा हयात गोविंद माली। सदा हयात गोविंद माली। करेक्ट, बिल्कुल सही जवाब। तव्हां बिल्कुल सही जवाब ॾिनो आहे। असांखे एजुकेशन वेठी हुई। 5 अॻियां वधि भई। 2 3 4 5 हिकिड़ो रहिजी वियो, माना सीढ़ी मिली वञे। हा ठीक है, हाणे हिकु ईंदो। तव्हां डाई सीधो हाणे। फिल्म एंड टीवी सीरियल में, नाटकनि में इन्हनि कलाकारनि मां कहिड़ी कलाकार सिंधी न आहे? हाँ? कमु कदड़ हिननि कलाकारनि मां शीला साजनानी, रेणुका इसरानी, अरुणा ईरानी, सुशी बोलाकारी। अरुणा ईरानी। सिंधी न आहे। न आहे। अरुणा ईरानी। सही जवाब। तव्हां बिल्कुल सही चयो। सही ॻाल्हि। हाणे तव्हां हिनखे बि फेवर कयो। ये फेवर जो सवाल न आहे, सवाल आहे सरनेम जो। सरनेम। छा आहे कि अरुणा ईरानी आहे ऐं बाक़ी जब वछाणी ऐं सिंधी ऐं पंजवाणी सभु सिंधी आहिनि। हुन में नी हिन में लॻल मूंखे आहे। अरुणा ईरानी में वो सिंधी कान लॻी, ईरानी सिंधी कान आहे। पर नी लॻल आहे। हाणे तव्हांजो वारो। 5 पंजवानी के 5 त ईंदो ई न। पंजवानी जो 5 आहे बिल्कुल। हिंगलाज माता जो मंदिर कहिड़े देश में आहे? हिंगलाज माता जो मंदिर कहिड़े देश में आहे? पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल, श्रीलंका। पाकिस्तान। श्योर? बिल्कुल सही जवाब। बिल्कुल सही जवाब। मां गैस कयो। 5 अॻियां वध। 5 हाँ, 5 बचिजी वियो। नागिन खां तव्हां बचिजी कयो। वियो। 6 सीढ़ी है सीढ़ी। वेरी गुड। सभु पुठियां आया हाणे अॻियां अची वेंदी। सन 47-48 में 47-48 में 47 में चवंदा आहिनि न, 47-48 में अखिल भारतीय कांग्रेस जो प्रेसिडेंट कहिड़ो? अखिल भारतीय कांग्रेस जो प्रेसिडेंट कहिड़ो? आचार्य JV कृपलानी, सरदार वल्लभ भाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई। 47-48 जी ॻाल्हि, 47-48 जी ॻाल्हि आहे। जवाहरलाल नेहरू। आर यू श्योर? यस। केरु जवाब ॾेई सघंदो? मां ॾियां। मां ॾियां। असांजो सही। ऑप्शन मतलब ऑप्शन भरी ॿुधी छॾियो। न ख़बर आहे। टाइम मां ॾियां। टाइम अप हाणे ॾियो। कृपलानी। आचार्य JV कृपलानी। सही। हाणे साईं ॿियो राउंड असां शुरू कयूं था। 4 4 4। हाणे तव्हांखे सवाल आहे, जी अजंता ऐं इलोरा गुफाऊं किथे आहिनि? जनता है। ऑप्शन ॾियण जी ज़रूरत आहे? हैदराबाद, सिकंदराबाद, औरंगाबाद, अहमदाबाद। औरंगाबाद। बिल्कुल सही जवाब। अजंता इलोरा जी गुफाऊं हिते ई आहिनि। 4 अॻियां वध भाई।
टे चार नागन खा सांप का ना अच्छा नागन नागिन खा हाँ हाणे तव्हांखे सवाल आहे तव्हां पहिरीं बीजो हा हा छह अथव वाह वाह मोहनजोदड़ो पाकिस्तान जे कहिड़े जिले में आहे ऑप्शंस आहिनि सखर दादू लाड़ीकाणो जेकब आबाद जेकब जेकब आप जवाब सखर दादू लाड़ीकाणो जेकब आबाद जेकब आबाद सोचे वठो सखर दादू लाड़ीकाणो सखर ऐं जेकब आबाद सखर टाइम इज अप कंहिंखे ख़बर आहे लाड़काणो जेकब आबाद जेकब आबाद जवाब सही जवाब आहे लाड़काणो लाड़काणो हाणे तव्हां अंजवानी साहब तव्हां इहो मूंखे राम चो करायो आहे न मूं हुनखे उचार सही पे कितना चाहिए सांप सांप वगैरह जवाब नहीं दूंगा हाँ जी तव्हांखे सवाल आहे रेडियो टीवी ऐं रंगमंच ते प्रोग्रामनि जो संचालन करण मां कहिड़ो संचालक सिंधी कोन्हे कहिड़ो संचालक सिंधी कोन्हे कौन है कुमार खिलवाणी बलदेव मटलाणी राम जवाहराणी ऐं हरीश भीमाणी हरीश भिमानी सही जवाब टाइम कीअं अप थियो शुरू में कयो टाइम कीअं अप थींदो तूं त अञा क्लियर थियो हुननि पहिरीं जवाब ॾेई छॾियो यानी सिंधियुनि जे सरनेम सां था रांदि करनि भई हरीश भीमाणी या अरुणा ईराणी न बस सही ॻाल्हि आहे न माण्हू इहो सोचंदो आहे घणा चार चार। हाँ चार लाइ तुंहिंजो सवाल आहे कहिड़ी रांदि भारत जी राष्ट्रीय रांदि आहे केड़ी राउंड भारत जी राष्ट्रीय रांदि आहे क्रिकेट कबड्डी कुश्ती हॉकी कबड्डी पक्क क्रिकेट कबड्डी कुश्ती हॉकी हॉकी आर यू श्योर पक्का टाइम पूरो थो थियण सही ॻाल्हि आहे। हाँ जमूरा सवालनि जो सिलसिलो शुरू थो थिए तव्हां यादि करे पहिरीं पंहिंजी डाइस तो ॿ लाइ तव्हांजो सवाल आहे जनता पार्टीअ जे राज में केंद्रीय सूचना ऐं प्रसारण मंत्री केरु हो जनता पार्टीअ जे राज में KR मलकाणी हशू अडवाणी प्रहलाद अडवाणी LK अडवाणी जनता पार्टी जे राज में केंद्रीय सूचना ऐं प्रसारण मंत्री केरु वरी ॿुधायो KR मलकाणी हशू अडवाणी प्रहलाद अडवाणी LK अडवाणी हशू अडवाणी हशू हरीश्वर न टाइम मां इज ॿुधायां ओवर मां ॿुधायां हाँ लालकृष्ण अडवाणी LK अडवाणी लालकृष्ण अडवाणी हो करेक्ट ब लाइ तव्हांजो सवाल आहे कुल्लू ऐं मनाली में हिल स्टेशन कहिड़े राज्य में आहिनि कुल्लू ऐं मनाली हिल स्टेशन उत्तर प्रदेश कश्मीर गुजरात हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश पक्का श्योर श्योर करेक्ट आंसर सही जवाब आहे कुल्लू ऐं मनाली हिमाचल प्रदेश में ॿियो मुंहिंजो ना तव्हांजो छह साईं पंजवाणी साहब ॾिसो तव्हां लाइ सवाल आहे राजस्थान जे कहिड़े शहर खे गुलाबी शहर चवंदा आहिनि ॿुधायां हा जयपुर ऑप्शन दी वियो करे पिंक सिटी मां जयपुर में पैदा थियो आहियां ओहो तव्हां जयपुर जा आहियो? जयपुर जा आहियां
वाह सही या पास खातरी तव्हां आहे जयपुर जो आहियो मां जोधपुर जो आहियां पड़ोसीअ जी पास खातरी कई अथव छह 6 फिल्म फेयर अवार्ड सब खां पहिरीं कहिड़ी फिल्म खे मिलियो 2 बीघा ज़मीन पाकीज़ा दाग आग Akiza. 2 बीघा जमीन पाकीज़ा दाग और आग 2 बीघा ये तो एंटी मिली श्योर हाँ सही जवाब टे राउंड है टे राउंड टे। में टे पहले तव्हांजो सवाल आहे दूरदर्शन ते पेश थींदड़ सीरियल जय हनुमान जो हिदायतकार केरु आहे रामानंद सागर संजय खान वी.आर. चोपड़ा निर्जा गुलेरी संजय खान सही जवाब तव्हां ॾिसंदव महाभारत सीरियल हाणे तव्हां कयो ये सवाल लीजिए जय हिंदुस्तान के कहिड़े राज्य में वधि में वधि सिनेमा हॉल आहिनि पंजाब मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश लाइफलाइन आहे लाइफ लाइन हिमाचल हिते- कैफे मध्य प्रदेश हिंदुस्तान के कहिड़े राज्य में वधि सिनेमा हॉल आहिनि पंजाब मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश नहीं नो 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 उत्तर प्रदेश पक करे वठो टाइम इज ओवर तव्हां पंहिंजी सच चयो मां चवण वारो करेक्ट जवाब तव्हां मतलब समझो के ताड़ी बजाओ आंध्र प्रदेश में सबसे सब खां वधीक सिनेमा हॉल आहिनि पंज वधंदो न वधी हाँ। वधी होशियार आहे छोकिरो थी वियो। हाँ छह छह छहनि सां ॾाढो प्यार आहे हाँ सब ख्याल है तव्हांजो सवाल है भारतीय क्रिकेट जे टेस्ट मैच टीम जो सिंधी कैप्टन केरु रही चुको है जी.एस. रामचंद जी किशनचंद जी नाउमल नरेंद्र हिरवाणी GS रामचंद्र करेक्ट सही जवाब भारतीय क्रिकेट जी टेस्ट मैच में जी सिंधी कैप्टन भी रही चुका है घणी गर्व जी ॻाल्हि आहे बॉलर हो हींअर वर्लीअ में रहंदो आहे चार हाणे चार लाइ इंटरनेशनल क्रिकेट में टेस्ट मैचुनि में वधि में वधि टोटल रन्स कंहिं ठाहियूं आहिनि इंटरनेशनल क्रिकेट में टेस्ट मैचुनि में सुनील गावस्कर एलन बॉर्डर ब्रायन लारा मार्क वाघ Sir, this is options. इंटरनेशनल क्रिकेट टेस्ट में वधि में टोटल कंहिं ठाहियूं आहिनि सुनील गावस्कर एलन बॉर्डर ब्रायन लारा मार्क वाघ Alan, second option. सेकंड ऑप्शन एलन बॉर्डर सही जवाब बिल्कुल सही जवाब जनाब अरे जमुरा हाँ हाणे छा आहे हाणे पूरो थी वियो पूरो थी वियो मुंहिंजा प्यारा प्रेक्षको असांजा ख़ासि महिमान जे हिते जा आया आहिनि हुननि खे हिकु ट्रॉफी करे असां ॾींदासूं ऐं हुननि जो घणेई आभारी आहियूं कि हिन प्रोग्राम में विया आया पार्टिसिपेट कयूं मां चाहियां थो कि इहो प्रोग्राम घणी अॻियां वधे ऐं तव्हां बि हिनखे एंजॉय करो ऐं असां बि हिनखे एंजॉय कयूं सभिनि खे मुंहिंजा तरफ़ी घणो घणो धन्यवाद
त तव्हां ॾिठो असांजो सांप ऐं सीढ़ी प्रीमियर शो। तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाईंदा त इहो शो तव्हांखे कीअं लॻो। प्लीज़ कमेंट कजो ऐं पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो त अहिड़े तरह जा शोज़ तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि। त वञण खां अॻु मां रुॻो एतिरो ज़रूरु चवंदसि त असांजो जेको सेमीफाइनल शो आहे उहो आहे 29 नवंबर 2020 ते साॻिए वक़्तु साॻिए टाइम ते सेमीफाइनल सां गॾु अलॻि अलॻि क्वेश्चन सां गॾु तव्हांजो असां ज़रूरु इंतज़ारु कंदासीं। तेसिताईं असांजे शो खे ज़रूरु लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट कंदा। जय झूलेलाल।